जीजल मां रिपोर्ट शाहिद अली मंगी। जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले खैरपुर ज़ोन 1 जी अहम गॾिजाणी खैरपुर में थी गुज़री। जमात इस्लाहुल मुस्लिमीन पारां हफ़्ता सफ़ाई ऐं हफ़्ता वणकारी मुहिम 16 फरवरी खां मल्हाइण जो ऐलान। रिपोर्ट मूजिब जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले खैरपुर ज़ोन 1 जे अहम गॾिजाणी ज़िले सदर मोहम्मद परियल तमरानी ताहिरी जी खैरपुर जे डबर मोहल्ला जे जामे मस्जिद ताहिरी में थी गुज़री। गॾिजाणी जो आगाज़ कुरान पाक जी तिलावत सां नात रसूल ऐं मनक़बत सां कई वई। गॾिजाणी में जमात इस्लाहुल मुस्लिमीन सूबाई सिंध जे नायब सदर ख़लीफ़ा न्याज़ अहमद राजपर ताहिरी शिरकत कई। गॾिजाणी में उहिदेदारनि ब्रांचुनि जे सिलेक्शन वारी रिपोर्ट पेश कई। उन मौक़े ते सूबाई सिंध जे नायब सदर ख़लीफ़ा न्याज़ अहमद ताहिरी ख़िताब कंदे मुर्शिद सॼण साईं जिन जो पैगाम बयान कंदे चयो त सफ़ाई ईमान आहे। मस्जिदनि मदरसनि पंहिंजनि घरनि ऐं पाड़े जे घिटिन खे साफ़ सुथरो रखो ऐं वन हिकु नेमत आहे।